पूरी कौम यहूदी जारियत जुल्म ऐं जबर जी मज़म्मत करे थी। हथें ख़ाली फ़लस्तीनी भाइरनि ऐं भेनरुनि सां यकजहती जो इज़हार करियूं था। इसराइल 7 दहाकनि खां फ़लस्तीन ऐं बैतुल मुक़द्दस ते गैर क़ानूनी तौर क़ाबिज़ आहे। इसराइली ज़ुल्मनि ते आलमी बिरादरी ख़ामोश तमाशाई जो किरदार अदा करे रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आलमी यौम क़ुद्स जे जमतुल विदा जे मौक़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त इसराइल गुज़िरियल साल अक्टूबर खां फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म ऐं ॾाढ करे रहियो आहे। अस्पतालुनि पनाहगीरुनि ऐं स्कूलनि खे ॼाणी वाणी निशानो बणाए वियो। सलामती काउंसिल जे फौरी जंगबंदी वारे ठहराव बावजूदि ग़ज़ा में बमबारी जारी आहे। आलमी बिरादरी ज़ुल्म ऐं ॾाढ रोकण लाइ इसराइल ते दबाव विझे। IMF पाकिस्तान सां नए प्रोग्राम ते ॻाल्हियुनि लाइ तयार। IMF जे कम्युनिकेशन डायरेक्टर जोली कोज़िक जो चवणु आहे त पाकिस्तान सां ईंदड़ महीननि में नए प्रोग्राम ते ॻाल्हियुनि लाइ तयार आहियूं। 19 मार्च ते IMF ऐं पाकिस्तान विच में थियल स्टाफ लेवल मुआहिदे तहत पाकिस्तान खे कुल $3 अरब जी अदायगी थींदी। उमीद आहे त हलंदड़ महीने जे आख़िर में IMF बोर्ड जी गॾिजाणी थींदी। नई हुकूमत जे मुआशी सुधारनि बाबति कोशिशूं वाखाण जोॻियूं आहिनि। पहिरें जाइज़े खां पोइ पाकिस्तान जे इक़्तिसादी मालियाती सूरतहाल में बहितरी आई आहे। पीपुल्स पार्टी यूसुफ रज़ा गैलानी के सेनेट चेयरमैन लाइ उम्मीदवार नामज़द करे छॾियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी यूसुफ रज़ा गैलानी खे उम्मीदवार नामज़द कयो। पीपुल्स पार्टी सेक्रेटरी तरफ़ां यूसुफ रज़ा गैलानी जी सेनेट चेयरमैन तौरु नामज़दगी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। चूंडनि खां पोइ सेनेट जो पहिरियों इजलास 9 अप्रैल ते थियण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि सेनेट इजलास में नवां चूंडियल मेंबर हलफ़ खणंदा। सेनेट जे चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी चूंड कई वेंदी। परॾेही वज़ीर इसहाक़ डार प्रिज़ाइडिंग ऑफिसर हूंदो। गाज़ा में सिविलियंस के तहफ़्फ़ुज़ ॾियो या अमरीकी मदद खां महरूम थी वञो। अमरीकी सदर जो बाइडन जो इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू खे अल्टीमेटम। अमरीकी सदर जो इसराइली वज़ीर आज़म खे फ़ोन। गाज़ा जी सूरतहाल जी ॻाल्हि ॿोल। अमरीकी सदर चवे थो गाज़ा में शहरियुनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ क़दम यक़ीनी बणाया वञनि। इसराइल खे दरपेश ख़तरनि ते अमरीका उन सां गॾु आहे। गाज़ा में मजमूई इंसानी सूरतहाल क़बूल करण जोगी नाहे। इंसानी हमदर्दी जी सूरतहाल ते का बि सौदेबाज़ी न थींदी। गॾियल अरब इमारात गाज़ा में 7 इमदादी कारकुननि जे मारिजण खां पोइ इसराइल सां सफ़ारती राब्ता मुअत्तल करे छॾिया। इसराइल खे गाज़ा जंग बिना देर ख़त्म करणी पवंदी। इसराइल माण्हुनि खे मारणु बंदि करे ऐं अमन ॾांहुं वापसि अचे। इसराइल खे हमलनि जूं वीडियोज़ जारी न करणु घुरिजनि। वीडियोज़ जारी करण सां इसराइल आम लाॻापनि जे मुहाज़ ते नाकाम थी रहियो आहे। अॻूणे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो बयानु। कराची में फोरू बेलगाम शहरी गैर महफूज़ बणिजी विया। मंगो पीर जे इलाइक़े नया नाज़माबाद गेट वटि फोरुनि जी फायरिंग में 2 शहरी क़तल। पुलिस जी फायरिंग में 2 फोरू मारिजी विया। हिक खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। बफर ज़ोन जे सेक्टर 16 वारे इलाइक़े में पुलिस ऐं फोरनि विच में मुक़ाबिलो। 2 फोरू मारिजी विया। दौड़ भरिसां जमाल शाह रोड ते पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में 2 ॾोहारियुनि खे मारण जी दावा। मार्चवलनि में सजाद चांडियो ऐं ग़ुलाम नबी सुमरो शामिल। मीरपुर माथले भरिसां ॻोठ कोरी खोजे अर्ज़ मोहम्मद महर वासण नारी मुबैना तौर अगवा। पलाम में शेख बिरादरी जूं 3 औरतूं बि अगवा। नौजवान जमशेद शेख मथां महर बिरादरी जी नारी सोगरा महर खे अगवा करण जो इल्ज़ाम। महर बिरादरी जे माण्हुनि जे नौजवान जे घर ते का पलान तौर शेख बिरादरी जूं 3 औरतूं अगवा। मुबैना तौर अगवा थी वियलनि में जमीला, नज़ीरा ऐं कुलसूम शेख शामिल।
तंगवाणी भरसा सुई गैस वाल तां अगवा थी वियल चौकीदार चाचो भाइटो खे पुलिस पारां मुक़ाबले में बाज़ियाब करण जी दावा। पुलिस मूजिब 10 ॾींहं अॻु अगवा थी वियल हमज़ा अली गुजराणी ऐं मुनीर गुजराणी खे बाज़ियाब करायो वियो। नेपाल जा भरसा ॻोठ गुल मोहम्मद ॼामड़ो वटि घरनि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि अलतल सड़ी रख थी वियो। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो।